पंहिंजे बारे में ॿुधो कीरन मोहब्बत मजा जेकी कुझु मूं नाचीज़ जे बारे में चयो मां अल्लाह जी तरफ़ इस्तग़फ़ार पढ़ां थो कंहिं बि तारीफ़ जो लाइक़ु न आहियां तव्हां फ़क़ीरनि जे जुती जे दर्द जे बराबरि मूंखे न इन तारीफ़ जी ज़रूरत आहे न तारीफ़ ॿुधण सां मूंखे ख़ुशी आहे ऐं इहे सभु तारीफ़ूं मां पंहिंजे मुर्शिदनि जी दरबार में मोटायां थो जेकी सचपच तारीफ़ जा लाइक़ु ऐं अल्लाह जी तरफ़ मां इल्तिजा कयां थो रब करीम शलमूना चीज़ खे ऐं तव्हां मोहब्बत वारनि खे मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत ऐं इश्क़ हक़ खे सम्झण ऐं हक़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अॼु जी हिन महफ़िल में मां हिकु ज़रूरी ॻाल्हि तव्हां भाइरनि जे लाइ अर्ज़ करणु चाहियां थो पर हिन ॻाल्हि खे गौर ऐं फ़िक्र सां ॿुधणो निंड ओझिराणी या ग़फ़लत में तव्हांजो दिमाग़ तव्हांजी सम्झ कंहिं ॿिए पासे हुजे उहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी जी ॻाल्हि सम्झ में न ईंदी त अमल में न जी ॻाल्हि सम्झ में अची वञे त उम्मीद आहे त अल्लाह ताला अमल बि नसीब फरमाईंदो अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजे मुर्शिदनि जी सोहबत में अचण सां काफ़ी नेकी जा कम नसीब थिया जेके बेनमाज़ हुया अल्हम्दुलिल्लाह उहे नमाज़ी थिया घणनि सुहारियूं रखायूं घणा तजुर्बुज़ार बणिया आहिनि ऐं घणा बुराई जी ॻाल्हियुनि खां तौबा ताइब थी चुका आहिनि पर हिकु ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंमें अक्सर फ़क़ीर मुब्तला जेसीं ताईं उन ॻाल्हि खे समझंदासीं न ऐं उन ॻाल्हि ते अमल न कंदासीं तेसीं असीं कामयाब सम्झो था उहा ॻाल्हि छा आहे जंहिंखां अक्सर माण्हू हिकिड़ा त नावाकुफ़ आहिनि जी वाकुफ़ आहिनि त बेअमल आहिनि उन ॻाल्हि खे अमल नथा ऐं इस्लाम जी जो बुनियादी उहा शइ जेके असां सम्झूं था उहो छा ॻाल्हि आहे उहा आहे दुरंगी दुनिया में खैर भी आहे शर भी आहे जी हक भी आहे ना हक भी आहे चङाई भी आहे बुराई भी आहे भलाई भी आहे जी हयाई हया भी आहे त
बेहयाई भी आहे। ये ॿई शयूं आहिनि। ऐं क़ुरान मजीद में अलाह ताला हक़ जो बयान बि कयो आहे ऐं गॾोगॾु नाहक़ जो बि बयान कयो आहे त हीउ नाहक़ आहे, हीउ हक़ आहे। हिनखे सम्झो, हिन ते अमल कयो, हिनखे सम्झो, हिन खां बचो। बस सम्झो था। पर असां अल्हम्दुलिल्लाह घणे हद ताईं हक़ खे मञियो आहे, सम्झो आहे, अमल कयो आहे, पर नाहक़ खे न सम्झो, बातिल खे न सम्झो आहे ऐं बातिल सां बि छुटो आहे। हक़ ते बि अमल कयूं था ऐं नाहक़ वारनि खे बि चबिया पिया आहिनि। बसि इहा असांजी वॾी खामी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे? इहा असांजी वॾी खामी आहे, असांजी वॾी कोताही आहे। ऐं इहा शइ ख़ुदा पनाह में रखे माण्हू खे नाकाम करे छॾे। हक़ खे सम्झो आहे, हक़ ते अमल कयो आहे त नाहक़ खे बि सम्झो ऐं नाहक़ खां बचो। जेकॾहिं हक़ ते अमल कंदा रहो, सॼी ज़िंदगी हक़ ते अमल कयो ऐं नाहक़ खां न बचंदो त तव्हां कॾहिं कामयाब न थी सघंदव। इस्लाम जो पहिरियों कलमो कहिड़ो आहे जेको काफ़िर खे मुस्लमान बनाईंदो आहे? उहो कलमो कहिड़ो आहे? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन जा ॿ जुज़ आहिनि, हिकिड़ो तौहीद आहे, ॿियो रिसालत आहे। ला इलाहा इल्लल्लाह तौहीद आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह रिसालत आहे। पर इन ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे ते गौर कयो त इन में हक़ जो ज़िक्र भी आहे, नाहक़ जो ज़िक्र भी आहे। इन में हक़ जो ज़िक्र भी आहे ऐं नाहक़ जो ज़िक्र भी आहे। इन में सच जो ज़िक्र भी आहे, कूड़ जो ज़िक्र भी आहे। इन ला इलाहा इल्लल्लाह जे चंद लफ़्ज़ ला इलाहा इल्लल्लाह जा इन में नफ़ी भी आहे, बात भी आहे। इन में जन्नत में वठी वञण जो रस्तो भी आहे ऐं जहन्नम ते पहुचाइण वारो जेको किरदार आहे उन जो ज़िक्र भी इन कलमे जे ला इलाहा, नाहे कोई माबूद, नाहे कोई इबादत के लायक इल्लल्लाह, सवाए अल्लाह मगर एक अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह नफी आहे, पहिरीं वो बातिल जी नफी आहे, कूड़ा माबूद, कूड़ा बुत, पहिरीं उन्हनि जी नफी कयो, पोइ हक़ जो चओ इल्लल्लाह। जेकॾहिं रुपे इल्लल्लाह चओ, इल्लल्लाह चओ, इल्लल्लाह 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 हिकु अल्लाह चवंदा रहो, हिकु अल्लाह मञंदा रहो, पर तेसी कामयाब न थींदो। अव्वल ला इलाहा इल्लल्लाह चओ, पोइ इल्लल्लाह जो इक़रार। अव्वल बातिल जी नफ़ी कयो, अव्वल बातिल जी नफ़ी कयो, अव्वल नाहक़ जी नफ़ी कयो, अव्वल नाहक़ खे सम्झो त नाहक़ छा आहे, पोइ हक़ जो इक़रार कयो त हक़ जो मतिलबु न थी वञे। सम्झो न? फर्क़ आहे न, फर्क़ हाणे त फर्क़ जो रवाज ई थी वियो। अॻे वीचारा उस्ताद स्कूल में फर्क़ हुयूं बटियूं, उन्हनि खे अखर लिखण सेखारींदा, अखर ॾाढा सुहिणा हूंदा। अॻे उस्तादनि जा पट ॾिसो कर, हाणे त ज़िकर था इंटर पास थो करे जॾहिं अखर ॾाढी माकुड़ सम्झो था? फर्क़ ते लिखाईंदा, अखर लिखण मश्क कराईंदा। पोइ ख़बर अथव छा लिखाईंदा? पहिरीं मेट खणी ऐं फर्क़ ते मेसाईंदा। पहिरीं मेट खणी फर्क़ ते जेके अखर लिखियल आहिनि चिट हूंदा, उहे सभु चिट हटाए फर्क़ ते साफ़ करे पोइ लिखाईंदा। अलॻि दे ते से पोइ लिखाईंदा। बसि सम्झो था? हाणे जेकॾहिं उहा फर्क़ अखिरी
भरी पई हुजे पढ़ी ते अखर अॻे ई लिखिया पिया आहिनि ऐं मथो तव्हां लिखंदा आहियो अलॻि उहे त हुन अॻे उन्हनि अखरनि में गुम थी वेंदा सम्झो पंहिंजा अखर पोइ लिखो अवल पढ़ी ते वेसारियो जेकी बातिल जा नुकूश आहिनि पहिरीं इन्हनि खे वेसारियो पोइ पंहिंजो तव्हांजी दिलि हिकिड़ी पढ़ी आहे इन दिलि ते तव्हांखे अलफ़ लिखणो आहे इन दिलि ते इस्म अल्लाह जो लिखणो आहे फ़क़ीरो मुर्शिद क़ल्ब ते आंगुर रखे इस्म ज़ात सेखारींदो आहे पर इन इस्म ज़ात व दिल जी पढ़ी ते लिखण खां अॻु में जेकी कूड़ा महबूद आहिनि अवल उन्हनि जी नफ़ी करणी आहे अवल इल्लल्लाह चवणो आहे उन खां पोइ अवल ला इलाहा चवणो आहे कि महबूदनि जी कूड़नि जी नफ़ी करणी आहे अवल ला इलाहा चओ पोइ इल्लल्लाह इल्लल्लाह सॼी उमिरि चवंदा रहो इल्लल्लाह लिखंदा रहो दिलि जी पढ़ी ते हुते त हज़ारे चित्र ॿिया चिथिया पिया आहिनि हज़ारे चित्र दिलि जे पढ़ी ते हज़ारे चित्र चिथिया पिया आहिनि उते हिकिड़ो चित्र अल्लाह जे नाले जो लिखी त छा थी न ला इलाहा इस्लाम जो पहिरियों कलमो पहिरीं नफ़ी करणी आहे पहिरीं बातिल जो इला गुमा करणो आहे पहिरीं बातिल खे ला जी तलवार खणी पहिरीं बातिल पहिरीं गैरुल्लाह जी नफ़ी कयो उनखे तलवार ला जी सां उन जा सिर कलम कयो पोइ चओ इल्लल्लाह 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 जो मज़ो त पोइ ईंदो न अल्लाह जे ज़िक्र जो मज़ो त ईंदो ई पोइ न अॼु केतिरा फ़क़ीर मूंखे शिकायत आहिनि साईं ज़िक्र त तव्हां ॾसियो आहे ज़िक्र त कयूं था पर हले कोन थो ज़िक्र हले कोन थो असां ज़िक्र हलंदो कीअं तुंहिंजी पढ़ी अंदरी दिलि वारी भरी पई आहे हज़ारे मोहबतूं दिलि में रखियूं वेठो हज़ारे मोहबतुनि सां दिलि भरी पई आहे पोइ अल्लाह जी मोहबत जो मज़ो कीअं त कढी ॿुधायो पहिरीं पंहिंजी दिलि मथां कहिड़ियूं मोहबतूं में सार बातिल जी नफ़ी कर पोइ अल्लाह जो नालो दिलि ते बचा पोइ ॾिस रब जे ज़िक्र जो छा मज़ो ला इलाहा किताब पढ़ो फकीरनि जा किताब पढ़ो त उहे जॾहिं ज़िक्र सम्झाईंदा आहिनि त उन में कीअं सम्झाईंदा आहिनि जॾहिं ला चओ ओॾी महिल ज़ुबान जॾहिं ला ऐं दिलि खां चवरायो त को महबूब न आहे सम्झो तोखे ज़ुबान चयो ला इलाहा दिलि मञियो ई कोन दिलि में त हज़ार कुझु पिया आहिनि ज़ुबान सॼी ज़िंदगी ला इलाहा चवंदी रही अरे ज़ुबान कहती थी ज़ुबान कहती थी ला इलाहा इल्लल्लाह तो क्या हासिल दिलो निगाह मुसलमान ही तो कुछ भी सूफिया किराम सेखारींदा आहिनि त जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो ला चओ त इन ला सां अवल नफ़ी कयो दिलि तव्हांजी चवे त को बि महबूब नाहे को महबूब नाहे को मतलूब नाहे को माशूक नाहे को मरबूब नाहे कंहिंसां मुंहिंजे दिलि जी तार नाहे इल्लल्लाह हिकु अल्लाह हिकु अल्लाह मुंहिंजो महबूब आहे हिकु अल्लाह मुंहिंजो महबूब आहे हिकु अल्लाह मुंहिंजो माशूक आहे हिकु अल्लाह मुंहिंजो मरबूब आहे हिकु यार सां मुंहिंजी मोहबत आहे हिकु दिलदार सां मुंहिंजी दिलि हलियल आहे पोइ ॾिस त मज़ो छा थो
नफी जो करे लाल चढ़े तब जो बदन में गुम जै मस्जिद में वेठो आहे उहा मस्जिद बि गुम उहो दड़ी वो ज़मीन जो टुकड़ो बि गुम वरी जेॾी महिल चवे इल्लल्लाह त सभु शयूं मौजूद ये नफी आहे ये बातिल जी नफी आहे ख़ैर जी मोहब्बत जी नफी करणी आहे नमाज पढ़ो था अल्हम्दुलिल्लाह नमाज सुठो कम आहे पर नमाज जो मज़ो छो थो असांखे अचे मां तव्हांखे हक़ीक़त ॿुधायां ख़ुदा जो कसम नमाज उहा शइ आहे जेॾी महिल वुज़ू कंदो न वुज़ू करण सां तव्हांजी दिलि जी कैफ़ियत बदिलजी जेकॾहिं तव्हां वुज़ू कयो आहे ऐं दिलि जी कैफ़ियत न मटी आहे दिलि जा गुनाह न धोता आहिनि तव्हां घणाई वुज़ू कयो या वुज़ू कयो ई कोन्हे ऐं ख़ुदा जो कसम जेॾी महिल को फ़क़ीर मस्जिद ते अचे थो मस्जिद जे दर ते पहुचंदो आहे त उनजी दिलि जी दुनिया मटिजी जेॾी महिल अल्लाह अकबर कलमी तहरीमा जरा हथनि खे मथे कननि ते खणंदो आहे त उहो सारी दुनिया जी मोहबतुनि खां हथ खणंदो आहे चवंदा आहिनि अदा मूं हथ खयां अदा मूं बसि कई हर शइ छॾी हथ मथे खयां अल्लाह अकबर जेॾी महिल हथ मथे खणी चवे थो अल्लाह अकबर मुंहिंजो अल्लाह ज़ोर मेरी कसम जरा सची मूंखे ॿुधाइजो ज़बान सां त अल्लाह अकबर चवंदा आहियो पर दिलि मञो अथव त अल्लाह अकबर दिलि चयो आहे त अल्लाह वॾो आहे दिलि चवंदी मां वॾो नफ़्स चवे थो मां वॾो आहियां ज़बान सां अल्लाह अकबर थो चवे तकबीर लफ़्ज़ खे थो बयान कई पर पंहिंजे पुत नफ़्स वारे खे वॾो सम्झो वेठो ये बाक़ी दिमाग़ पढ़ी मोटी आयासीं पर जेड़ी दिल पींदे हुई तेड़ी मोटन पर उहा नमाज़ तो पढ़ी कोन जेका मेरा नमाज़ कहिड़ी जो मौला अली शेर खुदा खे तीर लॻंदा हुया तीर बदन में अटकी कोन नमाज़ में बीहंदा हुआ त ऑपरेशन करे उहे तीर कढी वठंदा हुआ मौला अली खे मुतलिक ख़बर न पवंदी त को मुंहिंजो जिस्म वठिजे थो टुटिजे थो मुंहिंजे जिस्म खे चीरियो थो वञे पियो नमाज़ जे कैफ़ियत में नमाज़ जे मक़सद ऐं सुरूर में रब जे हुज़ूर में एॾो त मुस्तक़ाक़ आहे जो मौला अली जे जिस्म खे वठियो थो वञे पियो पर का ख़बर नथी हिते त हाल अजीब आहे पैर में रुके मच्छर जो चक पकड़े त दर्द नथो केॾो पैर खड़े के वॾे जे जेके बीठो ईअं कंदे ये नमाज़ में डुबी अरे पाकमुल हाकिमीन जे अॻियां बीठो रब्बुल आलमीन जे अॻियां बीठो ऐं तूं जो कैफ़ियत कहिड़ो पंहिंजो हाल बनायो बीठो हथ हिते वॾा पिया आहिनि ऐं दिलि ज़ाल सां हिते बीठो आहे ऐं दिलि चांदनी चौक हैदराबाद घुमंदी थी वञे दादू वारो नओं चौक दिलि घुमंदी थी वञे कहिड़ी नमाज़ पढ़ी या कहिड़ी नमाज़ पढ़ाई या कहिड़ी इबादत कई तेरी नमाज बेसुरूर तेरा इमाम बेहुजूर ऐसी नमाज से गुजर ऐसे इमाम से गुजर सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत का जुनून बाकी नहीं है मोहब्बत का जुनून बाकी नहीं है मोहब्बत का जुनून बाकी नहीं है मुसलमानों में खून बाकी नहीं है सिर्फ या दिल के ख्याल की निशानी और
रसूल करीम ने मुसल्ले ते कीदा नमाज इमामत देना तो फरमाया सफू सुफूबकुम पर सिफू सिद्धू करो वला तख्तलिफू अगते पोइते न थियो तो तख्तलिफू कुलूबकुम जेकर तो अगते पोइते छिड़ विचर थींदो तो तव्हां दिलूं में छिड़ विचर थी वेंदियूं चई चई दा दियो नमाज में सिर्फ सिद्धी कयो सिर्फ सिद्धी कयो न बुहाई कयो छो तो दिलूं जो टेरियूं लगियूं पियो सिर्फ की टेरी थे की सिर्फ की सिद्धी थे समझो दाए को ना समझो मोहब्बत का जुनून बाकी नहीं है मुसलमान में खून बाकी नहीं है सिते कच दिल परेशान सजदे बेज़ौक़ जज्बे अंदरूं बाकी नहीं है जज्बे अंदरूं बाकी नहीं है हौज दिल में हुजूरी दी के फिक मिली वलिया हौज दिल रब जी साथ ने मुतवज्जह थी पविया हौज तुझी दिल में अल्लाह जे हुजूरी जो खौफ हुजे त कदे बे एड़ा बेज़ौक़ सजदा कोन करी चो अल्लाह खुदा जो कसम जिन मन चई सुभान रब्बियल आला पाक मुझो रब जेको वॾी शान वारो आला मुझो रब रब्बी सुभान रब्बी पाक मुझो पालका हाय हाय केॾी कैफियत इन लफ़्ज़नि में केॾी कशिश इन लफ़्ज़नि में छा लज़्ज़त ऐं सुरूर समारे कॾहिं तोखे बरक़ातूं नमाज़ थोरो माना जे ख़्याल सां गौर ऐं फ़िक्र सां बरक़ातूं त पढ़ी ॾिसो बरक़ातूं त पढ़ी ॾिसो बरक़ातूं त पढ़ी ॾिसो हा हाय हाय नमाज़ के लिए सैयदा राबिया रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह की वलिया कामिला बनी जेडी नमाज में बीहंदी हुई सुख कंदी रोती रोती तड़पती सजदे में वञे त काफ़ी देर में सजदो थी वञे रुकू करे त रुकू में गुम जे क़याम करे त रातियूं ढली वञनि औरत हर रात में हर ॾींहं में 400 नफ़िल पढ़ंदियूं दिमाग़ जो मज़ो अजब शइ आहे तूं असां दिमाग़ जो मज़ो वठी नथो त दिमाग़ आहे कहिड़ी शइ चओ अल्लाह
जो इकरार बाद में आहे, पहिरीं गैरुल्लाह जी भक्ति आहे, पहिरीं दिल जी भराई खे खोलणो आहे, पोइ चवणो आहे इल्लल्लाह। असांजो हाल छा आहे? मज़ल नसीब नमाज़ी बि आहियूं, रोज़ेदार बि आहियूं, पर होॾे बेदीननि सां, बेहयाई सां, गुनाहनि सां होॾे लगातार ॻाल्हा पकड़िया। हिते मिसाल 24 ते आयासीं त माशाअल्लाह पटको मुबारक बि आहे, खीसे में दंदड़ बि आहे, चादर विसाई आहे, वरी शाख फल ते ड्रपे थो त वरी फूटसी जी गलत हो ये दूरी पर किया, मिट्टी पर किया, ये दुल्हन किया है। एक चमन वालों, चमन में यूं गुजारा चाहिए कि बागबानी खुश रहे, मुझे साईं जे बराती कंदा कुछ जो पुरानो सर्व किया उन्हें के बराती करनो ओ जाई जो मदरिया उन हिसाब के दिल जो झोट नहीं थे उन सां कुछ फरमा बरदारी शैतान जी, कुछ फरमा बरदारी मुर्शिद जी, ये कुछ ॻाल्हियूं दीन ते, कुछ वरी बेदीनी। मसलन नमाज़ पढ़े थो, रोज़ो रखे थो, रमज़ान में वॾो आबिद ज़ाहिर बणी थो वञे, वरी शरद पुट जी शादी पोइ वरी ॾिसी झुमिड़ी वञे दोलनि जे बि विच में सुवारी खे कंगो ॾियूं विच में थी हिते फ़क़ीरनि सां कुझु फ़क़ीर सॾाए थो, वरी ॿाहिरि निकिरे थो त बेदी खाक जात पीड़ी दोष शराबी उन्हनि जे विच में वेठो आहे जो उहे सूटा हणनि त उहे धूआ हिन जे मुंहं मां त्रास आहे न नथो चवां केॾी महिल वरी पोइ वरी जची वञे माण्हू चुकूं हणंदा नादारी वारो कीअं बीठो शर्म खां नंढनि कालनि पासे वो बेटा इहा ई असांजी दुगनी पॉलिसी आहे, इहा ई असांजी नाकामी आहे। ईमान जूं कैफ़ियतूं टे या त ज़ाहिर में भी ईमान हुजे, अंदर में भी ईमान हुजे, इनखे चइबो मोमिन। इनखे छा चइबो? ज़ाहिर भी मोमिन, अंदर में भी मोमिन, बाहर भी ईमान, अंदर भी ईमान, इनखे छा चइबो? अंदर भी बेईमानी, बाहर भी बेईमानी, इनखे चइबो काफ़िर। पर बाहर में ईमान, अंदर में बेईमान। ज़ाहिर में पटको सुवारी ॾाढो सॼो फुकियो फकीर बणींदो हुते, अंदर ख़्याल ते आहे हाणे वेठो आहे सोचे थो ॾिसूं हिन भेरे ई साल कहिड़ी ॻाल्हि वरी वेंदा खलो इला शयाती ॾे जॾहिं पंहिंजे शैतान जी कोठी वेंदो जेको माण्हू जे अॻियां हिकिड़ो रूप आहे ऐं ॿिए पासे ॿियो रूप आहे। पोइ ज़ालिम ख़ुदा खां सिज जीअं तूं मस्जिद में अची थो बाज़ार में बि उहो ई किरदार जेका तुंहिंजी दिलि ख़ुदा जे घर में जंहिं कैफ़ियत वारी आहे घर में अची तॾहिं बि उहो ख़ौफ़ दिलि में ख़ुदा जो रखणु घुरिजे। पर
इहा कैफियत तेजी न मिलंदी जैसी ते पुरानी संगत न छिनंदे। समझो था? पुरानी संगत, पुराना यार, पुराना दोस्त, जिनका पुरानी यार, पुराना वाक्या वापस है, पुराना जुट नहीं गजो दोस्त थी पियो, वो हेदे जेको कुछ मिले तो होने में खुशी तो हाँ इहा जैसी तई सब संगत बेदीनन वारी, सोबत बेदीनन वारी जैसी न छॾींदे तैसी तूं कामयाब न थींदे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सोचो, गौर फिक्र सां मुंहिंजे हिन जुमिले खे ॿुधो। तव्हां गौर कयो, जेकॾहिं उहे बेदीनी वारा यार तव्हांजे लाइ दुनिया आख़िरत जे फ़ाइदे वारा आहिनि, उन्हनि में तव्हांजो रखो आहे त पोइ तव्हां उन पासे हलिया वञो, पोइ तव्हांखे फ़क़ीर थियण जी ज़रूरत न आहे। पोइ तव्हां फ़क़ीरनि खे न लॼायो, पोइ तव्हां हिन जमात पाक खे न लॼायो। जे भाई जोगी थिया त सभु सिर मथे थी न त भॼी परे थी मथां लांघो जेकॾहिं तोखे उहो भलो थो लॻंदो अचे, उहे माण्हू तोखे भला था लॻनि, समझी तो दुनिया में उहे न पढ़ींदई, क़ब्र में बि उहे छॾाईंदई, वाहिगुरु कहा जी कोर्ट में बि उहे यार तुंहिंजा मददगार थींदा, पोइ वॾो वॾो पासो उन्हनि जो, पोइ छॾ फ़क़ीरनि जी पचर। पर जे ॾिसी थो त इहे सभु मतिलब जा यार आहिनि, इहे सभु तोखे धोखे सां जहन्नम में वठी वञण वारा आहिनि, इहे सभु तुंहिंजे लाइ मतिलब जे ख़ातिर तोखे चंबिड़िया पिया आहिनि, त पोइ छॾ हिननि खे यारी उहा वटि जेका दुनिया में बि कमु ॾिए था। या दीन वारी या बेदीनी वारी, चओ त हक़ थो खपे या न हक़ कुझु हक़ कुझु न हक़ छा खपे? अधु अधु माण्हुनि खे हक़ थो खपे। हक़ खपे या मिलावट हुजे? मिलावट जो माण्हुनि खे छोकिरो घणो आहे, खीर में मिलावट, खीर में मिलावट, खंड में मिलावट, अटे में मिलावट, लट्टे में मिलावट, मिर्चनि में हर शइ। जीअं दुनिया जे शयुनि में मिलावट थो करे, दीन में बि मिलावट थो करे। जे फ़क़ीर त बिल्कुलु फ़क़ीर, वरी जॾहिं सुल्फ़ीअ वारो वरी जेको ॿियो मोलाई ॾिठई त वरी हलो सीढ़ी से जो फिसला तो फिसलता चला गया। हाँ ये गप जो किलो या कौनो ये जो है कौन तो पहले कनी भरी को दिया तो को किरी में है के ठीक है ना वहां से लगाने तो वहां भी बने जो सीएम के आगे सीओ बने जो वो ताकि भी मुझे बात बुधायो अबला हमको सो ये आले सुन्नत जी से का मजलिस मिलाद पाक दोनों के बीच में बैठो ना या नारे रिसालत या रसूलुल्लाह वही विषय को वहां भी जो जलसों में उन्होंने के बीच में बैठो ये वहां ही नहीं वरी को मातम जो जुलूस विषय में काला कपड़ा मथो घर आए पड़ा वरी हिंदुन जी होली जो ॾियारो थिए ॾिया ॿारी वेठो आहे ॾियारी थिए त ॾिया ॿारी वेठो आहे धनकियुनि जो जेको लाल गुरू आहे हेॾो सुखाणो बरसे वाणियुनि जे मंदर में बि छो ईसाइनि जे चर्च में बि छो आहे मुस्लमाननि जी मस्जिद में बि छो आहे ऐं मौलाइनि जे इमाम बारगाह में बि छो आहे के माण्हू चवंदा आहिनि
विकृत असं वाटतं